नाज़िनवा खे ॿुधाईंदा हलूं त अक्सर माण्हू माज़ूरी खां मायूस थी गदागिरी वारी हयाती घारण शुरू करे छॾींदा आहिनि, पर ज़िले ठटे जे हेडक्वार्टर मकली कची आबादी में जनम वठंदड़ सागर लोहाणा पंहिंजी जिस्मानी माज़ूरी खे मात ॾेई पंहिंजी सेहतमंद ज़हन सां साबित करे छॾियो आहे त माज़ूरी कमज़ोरी न पर ताक़त ऐं उत्साह आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रशीद जाखरो। अक्सर माण्हू माज़ूरीअ खां मायूस थी गदागारीअ वारी हयाती गारण शुरू कंदा आहिनि, पर धरतीअ जे इन ॻोल्हे ते के अहिड़ा बि आहिनि जिन माज़ूरीअ खे मायूसी या मजबूरी बनाइण बजाए ताक़त बनाए जीअण जा नवां दग ॻोल्हे समाज लाइ उत्साह जो सबबु बणजनि था। अहिड़ो ई किरदारु जेको नंढे कद वारो वॾो इंसान सागर लोहाणा आहे। ज़िले ठटे जे हेडक्वार्टर मकली कची आबादी में जनम वठंदड़ सागर लोहाणा जंहिं पंहिंजे जिस्मानी माज़ूरीअ खे मात ॾेई पंहिंजे सेहतमंद ज़हन सां उहो साबित करे छॾियो आहे त माज़ूरी गदागिरी न बल्कि उत्साह आहे, ऐं हिन पंहिंजे वालिद अमल जे समूरनि सपननि खे अहिड़ी त शानदार तरीक़े सां कामयाबी अता कई आहे त संदसि वालिदेन सां गॾु पाड़े वारनि ऐं संदनि दोस्तनि खे सागर ते फ़ख्रु थिए थो। सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठटो जो ही नंढे कद वारो शागिर्द अॼु साॻी यूनिवर्सिटी जो उस्ताद बणिजी पंहिंजो फर्ज़ अदा करे मायूसीअ खे मौत ॾेई मुस्कुराईंदे नज़र अचे पियो। BS कंप्यूटर साइंस में सिंध यूनिवर्सिटी जो सिल्वर मेडल शागिर्द सागर लोहाणा हिन वक़्तु मोहम्मद अली जना यूनिवर्सिटी मां MPhil पिणु करे रहियो आहे, जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठटो जे शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि खे कंप्यूटर साइंस जी तालीम पिणु ॾेई रहियो आहे। सागर जी अमड़ उनखे मायूसीअ खे मौत ॾियण जी अहिड़ी त तरबियत ॾिनी आहे जो हू हिन नंढड़े अणपुड़े कद सां सितारनि खे चुमण लाइ कोशान आहे। मुंहिंजी लाइफ बाय बर्थ जेका आहे सो कुझु प्रॉब्लम हुई, बॉल्ड लेग्स हुयूं, ठीकु आहे। उन खां पोइ कंटिन्यूसली बाय बर्थ 4 मंथ खां पोइ मुंहिंजा जेके आहिनि सो ऑपरेशन शुरू थी विया। 2013 ताईं मुंहिंजा कंटिन्यूसली ऑपरेशन हली रहिया हुआ। कंटिन्यूसली हॉस्पिटलाइज़ बि हूंदा हुआसीं, 3 महीननि जो गैप बि हूंदो, ऐं इन ड्यूरेशन में माइटनि जी सपोर्ट सां जेको आहे न उहो पंहिंजी तालीम खे कंटिन्यू रखियो आहे। हींअर MPhil करे रहियो आहियां, MPhil इन कंप्यूटर साइंस फ्रॉम दी मोहम्मद अली जिना यूनिवर्सिटी कराची। मूं कंप्यूटर साइंस जेका बैचलर डिग्री कई आहे सिंध यूनिवर्सिटी में ग्रेजुएशन, उन में मूं सिल्वर मेडलिस्ट आहियां। मैं सिल्वर मेडलिस्ट स्टूडेंट गॉट फर्स्ट पोजीशन इन द कैंपस एज वेल एज जामशोरो मेन कैंपस। हींअर करंटली आउं वर्किंग करे रहियो आहियां एज अ फैकल्टी मेंबर, टीचिंग असिस्टेंट में अपॉइंटमेंट आहे मुंहिंजी कंप्यूटर साइंस में। हींअर जेको आहे एज अ LMS ऐं ई पोर्टल अकाउंट्स जो बि आउं कन्वीनर रही चुको आहियां, करंटली आहियां। कोशिशि इहा ई आहे त आउं एतिरो अॻियां वधां जो दुनिया बाक़ाइदा मोटिवेट थिए, उहे स्टूडेंट्स, उहे स्पेशल चाइल्ड्स जेके पाण अॻिते अचनि। ऐं मुंहिंजो जेको बि कामयाबी जो क्रेडिट आहे मुंहिंजे टीचर्स, मुंहिंजे पेरेंट्स, मुंहिंजे फ्रेंड्स एज़ वेल एज़ फैमिली, इन खां अलावा कुझु पॉसिबल न आहे। मुंहिंजो जेको क्रेडिट आहे उहो सॼो पेरेंट्स ते वञे थो। मायूसी उन सूरत में थींदी आहे इंसान खे जॾहिं हू पाण खे घटि सम्झणु लॻंदो आहे, त मुंहिंजी इहा नेचर में ई कोन्हे। मुंहिंजी मदर मूंखे इहो ई टीच कयो आहे त कॾहिं बि जेको आहे पंहिंजे पाण खे घटि न आहे सम्झणो। जीअं पोइ पंहिंजे स्किल पंहिंजी एजुकेशन पॉइंट ऑफ व्यू तव्हांखे अॻियां वधिणो आहे। ऐं सम्झां ई कोन थो त आउं कंहिंखां घटि आहियां। मुंहिंजे स्टूडेंट खे बि इहा सजेशन आहे त वक़्त जी क़दुरु कयो। वक़्तु ख़ासि करे असांजी ग़लती हूंदी आहे, असां टाइम निकिरी वेंदो आहे, उन खां पोइ उन पॉइंट सोचींदा आहियूं त हा इहा करे छॾियां, करे कोशिशि कयां त शायदि अची वञे। इहे पाण खे एफर्ट्स विझो, कोशिशि करियो। ट्राई इज़ द की ऑफ सक्सेस। वर्क हार्ड तव्हांजो किथे न किथे जेको आहे रंग लाहींदो आहे ऐं उहो तव्हांखे कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचाईंदो। मूंखे एतिरो प्राउड फील पियो थिए त अॼु ही स्टूडेंट या जेको असांजो फैकल्टी मेंबर आहे सागर लोहाना, जंहिंजे बारे में मूंखे चवणो, सागर इज़ एन इंस्पायरिंग चाइल्ड के जंहिं दो अलाह सां हुनखे माना एतिरी मेंटल जेको आहे ॾिनी आहे एबिलिटी जो हुन वाकई प्रूव करे ॾेखारियो। हिन छोकिरे हमेशह कैंपस में टॉप कयो पंहिंजी क्लास में। हुनजा टीचर्स हमेशह हुनखे जेको आहे इनकरेज कंदा आहिनि। ही उहो स्टूडेंट हुयो जॾहिं फाइनल इंटरव्यू ॾिनो, फाइनल वाइवा ॾिनो, उन ई में जेको एक्सटर्नल आयो हो उन रिकमेंड कयो सागर खे कि भई ही इज़ एलिजिबल कैंडिडेट फॉर बिकमिंग ए फैकल्टी मेंबर। जीअं ई सागर फैकल्टी मेंबर त असांजी हुन सिर्फ़ु क्लासिस
बल्कि असांजी जेका कैपिटल सां रिलेटेड जेके बि IT सां रिलेटेड जेका मैनेजमेंट आहे उनखे भरपूर नमूने जेको आहे उनखे मैनेज कयो। ऐं असांजे कैंपस में तव्हां उनखे ॾिसंदा त स्टूडेंट्स मतिलबु असांजे कंप्यूटर साइंस जे कंप्लीट डिपार्टमेंट खे लुक आफ्टर करे पियो। असांजे समाज में अक्सर जेके बि डिसेबल माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे डिग्रेड कयो वेंदो ऐं उहे तमामु घणो डिसहार्टेड हूंदा आहिनि। पर असां ॾिसूं था त सागर जी जेकी महिनत आहे हिन नंढी उमिरि में ऐं हिन घटि वक़्त में इहो हितां कैंपस मां ई पास आउट करण खां पोइ इहो हिते कैंपस में हिकिड़ो बहितरीनु उस्तादु आहे, हिकिड़ो सचो बचो हिकिड़ो इंस्पिरेशन न सिर्फ़ु शागिर्दनि जे लाइ पर समाज में ॿिया बि जेके बि डिसेबल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़े क़िस्म जी सची बची इंस्पिरेशन आहे। सागर सभिनी लाइ हौसले जो सबबु आहे जेके मामूली माज़ूरीअ खां मायूस थी कुंड वसाए वेही रहंदा आहिनि, पर सागर माज़ूरीअ खे पंहिंजी मज़बूती सम्झी अॻु खां अॻुभरो थी विखूं वधाए रहियो आहे, जेको असां सभिनी लाइ फ़ख्रु आहे। कैमरामैन शाहज़ेब जाखरो सां गॾु रशीद जाखरो, आवाज़ TV, ठटो।